वसीम इकबाल ज़िला जैकाबाद में जिम्स अस्पताल इंसानियाती करप्शन ऐं दवाउनि जी खोड़ ख़िलाफ़ पीपी शहीद भुट्टो पारां नदीम कुरैशी, नूर मोहम्मद मंजूर, शहजाद सूमरो ऐं इरफान बिरोही, रियाज़ लाशारी, नगार बिरोही ऐं ॿियनि जी अॻवानी में ज़िले साफ़िन खां एहतजाजी जुलूस कढी अस्पताल जी गेट ॾाढो धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो। मुज़ाहिरीन पारां सख़्त नारेबाज़ी।